कमल एलानी सर जे डायरेक्शन में इहो नाटक कयो वियो आहे। मुंहिंजो लिखियलु आहे मूंखे बचायो। इन जे किरदारनि खे मां हिते सॾु करणु चाहींदसि। इहो मास्टर डायरेक्शन कमल एलानी सर जो आहे। त हिकु नाटक ॿुधंदासीं असां रेडियो टॉक। प्रेज़ेंट कोन था कयूं, रेडियो टॉक आहे। तव्हां रेडियो कोन था ॿुधो न, इन करे असां हिते रेडियो खणी आया आहियूं। मूंखे बचायो। तव्हांखे थोरो तसवुरु करे सघो, थोरो इमेजिनेट करे सघो, इन करे ॿुधायांव थो। मिडिल क्लास फैमिली आहे, ड्राइंग रूम जो सेट आहे, सरस्वती शीतल सोफ़ा ते चांहि पी रहिया आहिनि। असांजे रेडियो में त छा आहे कि तमामु सुठी लिबर्टी हूंदी आहे, रीटेक थी सघंदो आहे, एडिटिंग थी सघंदी आहे, ऐं कंहिं सीन खे उभारण जे लाइ उन जे पुठियां बैकग्राउंड म्यूज़िक ॾिनो वेंदो आहे त उहो ड्रामा हिकिड़ो पंहिंजे लेवल ते पहुची वेंदो आहे। तव्हांखे घणो सोचणो न पवंदो आहे, घणो इमेजिन करणो पवंदो आहे, पंहिंजो पाण ई सीन्स क्रिएट थींदियूं रहंदियूं आहिनि तव्हांजे अॻियां। हाणे हिते इहे महदूदियूं आहिनि, इहो सभु हिते न थी सघंदो। ऐं एडिटिंग बि तव्हांखे पंहिंजे लेखे ई करणी आहे। को जेकॾहिं अखर ग़लति असां पढ़ी वञूं त तव्हां एडिट करे छॾिजो, हुनखे सम्झी वञिजो हीअ अखर हीअ न आहे, उहा तव्हां हीअ छा चवणु चाहे थो हुनजो मतिलबु कढी वठिजो। लाइव आहे, बार बार रिपीट त कंदासीं कोन। रिपीट करण सां छा थींदो, हुनजो जेको फ्लो आहे, उन ड्रामे जो जेको थ्रो आहे, उहो बि मरी वेंदो। इन करे असां हलंदा वेंदासीं अॻियां, तव्हां पाण ई सम्झंदा वेंदव। जिते जिते का इंस्ट्रक्शन्स अहिड़ी ॾियण जी ज़रूरत हूंदी, भई हाणे सिचुएशन कहिड़ी आहे, अहिड़ो ज़रूरी लॻो त मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुसि। त किरदार ॿ जेके आहिनि वेठा आहिनि हींअर, सरस्वती ऐं शीतलदास सोफ़ा ते वेठा आहिनि, चांहि पी रहिया आहिनि। शीतलदास सिंधुअ जी BA जी रिज़ल्ट अचणी आहे ऐं अञा ताईं घर मोटी कोन्हे। फ़ोन बि कोन कयो अथई। अॼु जा ॿार ॾाढा लापरवाह आहिनि। तव्हां अजाई चिंता न कयो, बसि अचण ते हूंदी। ओ भाॻनि भई, धीअ जो पीउ आहियां, चिंता न कंदुसि न। अॼुकल्ह ज़मानो ॾिठो थी कहिड़ो थी पियो आहे। पापा पापा मां फर्स्ट क्लास में पास थी आहियां। पुट अची वई आहियां। ॾाढो सुठो पुट, पर पुट तो एतिरी देरि छो कई? असांखे त चिंता थी पई। पापा छा जी चिंता, मां त फर्स्ट क्लास में पास थी आहियां। शाबाश पुट, असांखे तो मां इहा ई उमेद हुई। वाह पुट, हाणे तुंहिंजे लाइ को सुठो घर ॾिसी करे तुंहिंजा हथ पीला कयूं। मम्मी इहे ॻाल्हियूं हिन वक़्तु छॾियो। अञा भला सोनू किथे आहे? उनखे बि त इहा ख़बर ॾींसि। हा मम्मी, फ़ोन करे ॿुधायांसि थी। सिंधु भाउ खे फ़ोन करण लाइ डायल कंदे संदसि कमरे में हली थी वञे। सरस्वती, सिंधु BA तो पास थी वई, पर हिन जी मर्ज़ी अॻिते पढ़ाईअ लाइ ॿिए शहर जी अथसि। मगर मूंखे इहा ॻाल्हि बिल्कुलु पसंदि कोन्हे त छोकिरी अकेली ॿिए शहर में वञी करे पढ़ाई। मुंहिंजी त मर्ज़ी आहे हिनखे परणाए पंहिंजे सावरे घर मोकिले छॾियूं। जेतिरी देरि कंदासीं ओतिरी तकलीफ़ूं वधंदियूं। मम्मी छा जी तकलीफ़ूं वधंदियूं? पुट तुंहिंजी पिया ॻाल्हि कयूं। शादीअ जी उमिरि अची थी अथई त सोचूं पिया तुंहिंजे लाइ को सुठो छोकिरो ॻोल्हियूं। मम्मी अञा त मूंखे सिंधीअ में MA करणी आहे, उन लाइ मूंखे पढ़ण लाइ बड़ौदा वञिणो पवंदो। पुट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वठ। बड़ौदा में पढ़ाईअ लाइ अकेली वञी रही, इहो मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे। पापा दुनिया में केतिरा ॿार आहिनि जेके अॻिते पढ़ाई लाइ ॿिए शहर वेंदा आहिनि, हॉस्टल में रहंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह त स्टूडेंट्स पंहिंजे देश खां ॿाहिरि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड बि वञी पढ़नि था। त मूं ते एतिरी रोक टोक छो? दुनिया भली कुझु बि करे, पर मूंखे पसंदि कोन्हे। इन करे मुंहिंजे घर में इहो कोन थींदो। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे ऐं इन खां पोइ हिन ॻाल्हि ते मूंसां बहस बि न कजांइ। सिंधु मायूस थी कमरे खां ॿाहिरि निकिरी थी वञे ऐं एतिरे में सोनू घर थो अचे। सोनू याने सिंधुअ जो भाउ। सिंधु सिंधु ओ सिंधु। पुट एतिरो गलो फाड़े वाका छो थो करी? छा ॻाल्हि आहे? मम्मी ख़बर ई कुझु अहिड़ी आहे। सिंधु असांखे पंहिंजी BA जी रिज़ल्ट सां ख़ुशि कयईं त मां त हुनखे हिकिड़ी सुठी ख़बर ॾियां न। पर सिंधु आहे किथे? रुसी वञी करे अंदरि कमरे में वेठी आहे। सिंधु ओ सिंधु जल्दी अच,
तुंहिंजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। छा ॻाल्हि आहे ॿुधाए। हिते अच हिन अवेद साईं, मां त तुंहिंजी रिज़ल्ट ॿुधी ॾाढो ख़ुशि थियुसि। ऐं ख़बर अथई, जॾहिं मूं पंहिंजे दोस्तनि सां इहा ॻाल्हि कई न, त हुन यकदमि पंहिंजे स्कूल में तुंहिंजे लाइ सिंधी टीचर जी ऑफर ॾिनी। हाँ सचमुच मां त तयारु आहियां, पर छा मम्मी पप्पा जी रज़ामंदी आहे? हा छो न राज़ी थींदा? पुछी पक करे, छाकाणि त हाणे न मूंखे अॻिते पढ़ाई लाइ मना कई अथऊं। पापा तव्हां छो मना करे रहिया आहियो? मूंखे इहो बिल्कुलु पसंदि कोन्हे। पर बाबा को त सबबु हूंदो न, छो हिनखे अॻिते पढ़ाई लाइ मना करे रहिया आहियो? पुट, सिंधीअ में एमए करण लाइ बड़ौदा वञिणो पवंदो। आख़िर धीअ ज़ात आहे, अकेली ॿाहिरि रहे, इहो मूंखे बिल्कुलु बि मंज़ूर न आहे। पापा ज़मानो किथे अची पहुतो आहे ऐं तव्हां पुराणनि ख़्यालनि खे खणी वेठा आहियो। असांखे ज़माने सां कदम मिलाए हलणु ॾियो न। धीअरुनि खे नौकिरी कराए असांखे छा मिलंदो? पापा नौकिरी करण लाइ घर खां ॿाहिरि निकिरंदी त कुझु सिखंदी। ॿाहिरि निकिरी छा सिखंदी? तंहिंखां त रध बचाव ऐं घर जो कमकार सिखे त सावरनि में संदसि असांजो नालो निकिरंदो। रुगो शादीअ जी रट लॻाई अथव। मुंहिंजे बारे में कंहिं सोचियो आहे त मुंहिंजा कहिड़ा अरमान आहिनि? अरे ज़िंदगी मुंहिंजी आहे, मुंहिंजी इच्छाऊं पूरी थींदियूं या रुगो? पुट, आद जुगाद खां इहो हलंदो पियो अचे त नंढनि खे वॾनि जी ॻाल्हि मञी हलणो आहे, ऐं मां बि उहो ई कयां पियो। इन करे तव्हांखे मुंहिंजे फ़ैसिले मूजिबि ई हलणो पवंदो। सिंधु अड़े ॿुध त सही। सिंधु हलंदी थी वञे पंहिंजे कमरे में मायूस थी करे। सिंधु हाल में सोफा ते वेठी आहे ऐं हिकु किताब पढ़ी रही आहे। सोनू अचे थो। सिंधु छा पई पढ़ी? मां हीउ नाटकनि जो किताब आखिरी सिंधी पई पढ़ा, जेको डॉक्टर जेठो लालवाणी जो लिखियलु आहे। तोखे ख़बर अथई सिंधी साहित्य में हिन लेखक जो केॾो न सुठो योगदान आहे। सोनू, पंहिंजी सिंधी ॿोलीअ में केतिरा न सुठा नसीहत ॾींदा नाटक आहिनि, ऐं इहे सभु पढ़ी मूंखे बि स्टेज ते अचण जी दिलि थी थिए। ईअं त मुंहिंजे ध्यान में आहे हिकु संस्था जिते हर ॿीं टी महीने सांस्कृतिक प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, ऐं उन में घणो करे नाटकनि खे ई वधीक अहमियत ॾींदा आहिनि। तूं चईं त मां अॼु ई हुननि सां ॻाल्हायां? सच? अरे वाह, भाउ त तूं मुंहिंजो। तूं अॼु ई ॻाल्हाईं न? हा अॼु ई थो ॻाल्हायां। पर सोनू, ॻाल्हि वरी फिरी करे उते ई इजाज़त वठण ते अची बीठी। तोखे लॻे थो त पप्पा इजाज़त सवली ॾींदा? हिन दफ़े त असां कीअं बि करे मम्मी पप्पा खे मञाए वठंदासीं। मूंखे नथो लॻे शल इहो मुमकिन थी वञे। नाटकनि में कहिड़ो न असांजो सिंधी वरसो मौजूदु आहे। कहिड़े वरसे जी ॻाल्हि हली रही आहे पुट? पप्पा पंहिंजे सिंधी वरसे जी ॻाल्हि हली रही आहे, ऐं सिंधु जी मर्ज़ी आहे त सिंधी नाटकनि में हिसो वठे। तव्हांखे ख़बर आहे त नाटकनि जूं मंडलियूं हिकु शहर खां ॿिए शहर वेंदियूं रहंदियूं आहिनि, ऐं तव्हांखे उहो अॻु ई चयो आहे त मूंखे छोकिरीअ खे ॿाहिरि मोकिलणु पसंदि कोन्हे। ठीकु आहे पप्पा, तव्हांखे ॿाहिरि मोकिलणु पसंदि कोन्हे त मुंहिंजे ध्यान में हिते ई हिकु संस्था आहे जंहिंमें हर ॿीं टी महीने सांस्कृतिक प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। इन्हनि प्रोग्रामनि में सिंधी नाटकनि खे अहमियत वधीक ॾिनी वेंदी आहे। ठीकु आहे, पर नाटकनि में सिंधु कहिड़े क़िस्म जो किरदारु कंदी इहा मूंखे पहिरीं खां ख़बर हुअणु घुरिजे। पप्पा, नाटक समाज जो आईनो आहिनि। सिंधी समाज खे नसीहत ॾींदड़ तमामु सुठा नाटक ऐं तमामु मशहूरु लेखकनि जा लिखियलु आहिनि। नाटकनि में कलाकार जी क़ाबिलियत मूजिबि ई किरदारु मिलंदो आहे, त मां हिन वक़्तु कीअं ॿुधायां त कहिड़े क़िस्म जो किरदारु मूंखे मिलंदो। कुझु बि हुजे, मां हिन आईने जो हिसो बणिजणु थी चाहियां। पुट ॾिस, तुंहिंजी इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं मां सम्झी रहियो आहियां। छा? तव्हां छा सम्झी रहिया आहियो? मां सभु ॿुधां पई। तव्हां इहो नथा सोचियो त नाटकनि में अदाकारी करण जो असरु मिटी माइटीअ ते बि पवंदो। सुभाणे ईअं न थिए त हिन जी माइटीअ में इहा ॻाल्हि रंडक विझे।
मम्मा या सोच तुंहिंजी ग़लति आहे। नाटकनि में अदाकारी करण को रवाजी कम कोन्हे। मुमकिन आहे त सिंधु पंहिंजी सुठी अदाकारी सां नालो कमाए ऐं तूं जेको सोचे रही आहीं उनजो पतो थिए। संदसि मशहूरी ॾिसी उल्टो मुमकिन आहे त को सुठो घर सिंधु जी घुर करे। सरस्वती, सोनूअ जी हिन ॻाल्हि ते कुझु ग़ौर करे सघिजे थो। सरस्वती बिना लफ़्ज़नि जे पंहिंजी लाचारी जो इज़हार थी करे शीतलदास। पर पुट, मुंहिंजी हिकु शर्त आहे। शर्त? कहिड़ी शर्त? पुट, जॾहिं सिंधु जॾहिं बि नाटकनि लाइ वेंदी त तूं हुन सां हर वक़्तु गॾु हूंदे ऐं सिंधुअ खे अकेलो न छॾींदे, पोइ चाहे प्रैक्टिस हुजे या फाइनल शो। ओके, मूंखे इहा तव्हांजी शर्त मंज़ूर आहे। सोनमा, तूं छो चुप आई? तूं बि त कुझु चओ न। हिन घर में मुंहिंजी हले किथे थी जो कुझु चवां। लाइट्स ऑफ एंड ऑन। शीतलदास अखबार पढ़ी रहियो आहे ऐं सरस्वती चांहि खणी थी अचे। छॾियो ई अख़बार, हाँ वठो चांहि पियो। अड़े ख़बर कीअं छॾियां? तूं ॾिस त सही, पंहिंजी सिंधुअ जी छा त तारीफ़ छपी आहे। नाटक जा फोटो बि छपिया अथसि। हिन तारीफ़ मां छा करंदो? ईअं न थिए जो अॻियां हली असांखे पछताइणो पवे। पप्पा पप्पा अॼु जी अख़बार पढ़ी अथव? हा पुट, पढ़ी। तुंहिंजी कामयाबी ॾिसी मूंखे इहो अहसासु थियो त तोखे नाटकनि में अदाकारी करण जी इजाज़त ॾेई मूं का बि ग़लती कोन कई। पापा, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि त इहा आहे जो सिंधुअ जी कामयाबी ॾिसी हिकु ॿी संस्था मां बि खेसि आछ थी आहे। इहा सिंधुअ जी वॾी हौसलात आहे पापा। पप्पा, मूंखे तव्हांजो आसीसूं ऐं हौसला अफ़ज़ाईअ जी ज़रूरत आहे। हा पुट, तुंहिंजे कामयाबीअ लाइ असां जूं आसीसूं सदाई तोसां गॾु आहिनि। पापा, सिंधुअ गुज़िरियल साल में 8 नाटक ऐं कुझु प्रोग्रामनि में एंकरिंग बि सुठी कई अथई। हिन वक़्तु सिंधुअ खे ॿी संस्था मां कोट असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। लाइट्स ऑफ, लाइट्स ऑन। सिंधु अकेली मायूस थी करे गहरी सोच में वेठी आहे। सोनू अचे थो। सिंधु, छा थियो? एॾी मायूस छो वेठी आहीं? सदाईं टिड़ियल गुल जो घुमाइजी वियो आहे जो ईअं छो? मां टेंशन में आहियां। टेंशन? तोखे त पाण ख़ुशि थियणु घुरिजे त तोखे अदाकारी लाइ हिकु वॾो प्लेटफॉर्म मिली रहियो आहे। तोखे उॾामण लाइ पर मिली विया आहिनि। पोइ ईअं उदासी छो? अॼु तमामु ख़राबु अनुभव थियो आहे मूंखे। सचमुच कोई सोचे नथो सघे एतिरो ख़राबु। कोई सोचे बि न सघे? अहिड़ो कहिड़ो ख़राबु अनुभव थियो अथई? अॼु जॾहिं पूरी लगन सां हर तरह जी अदाकारी करे मूं कामयाबी हासिल कई आहे त उहा संस्था मूंखे ॿिए संस्था सां कमु करण लाइ रोके रही आहे। वाकई सचमुच कमाल आहे। मूंखे त सम्झ में नथो अचे आख़िर ईअं थी छो रहियो आहे। सोनू, ही जेको कुझु थी रहियो आहे असांजे समाज जो हिकु कौड़ो सच आहे जंहिंखां केर बि मुंहुं मोड़े नथो सघे। तूं चईं त मां उन शख़्स सां रूबरू ॻाल्हायां जंहिंसां पहिरीं मूं तुंहिंजी वाक़फ़त कराई हुई? तुंहिंजे रूबरू ॻाल्हाइण सां को बि फ़ाइदो कोन थींदो, छाकाणि त मुंहिंजो उन्हनि सां अॻु में ई बहस थी चुको आहे। सोनू, मूंखे न सिर्फ़ु रोकियो वियो आहे पर हिकु सख़्तु धमकी मिली आहे त जे मूं पंहिंजी मनमानीअ सां ॿिए हंधि अदाकारी करण जी कोशिशि बि कई त मूंखे आईंदे को बि कमु करण जो मौक़ो न मिलंदो। सचमुच असांजो साहित्य, कला ऐं संस्कृति हिकु अहिड़ी गुॾकड़ ॿेड़ीअ ते सवार आहे जंहिंजो को नाख़वा नज़र नथो अचे। इन करे असांजे हिन वर्से खे बचाइण असां नई टीह जी ज़िमेदारी आहे। ॿई संस्थाऊं वॾे वाक़े सां दावो करे रहियूं आहिनि त असां सिंधु संस्कृति खे बचाइण जी कोशिशि कंदा रहिया आहियूं। पर अंदरूनी हक़ीक़त में सिंधी ॿोली, सिंधी संस्कृतीअ जो गलो घोटे रहिया आहिनि ऐं इहो सभु सिर्फ़ु पंहिंजो नालो करण लाइ हली रहियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो केतिरे अरसे खां सिंधी वरसो
ॾींहों पोइ ॾींहुं कमज़ोर ऐं वधीक कमज़ोर थींदो पियो वञे। हिन जी ज़ईफ़ हालत हाणे सभिनी खे सोचण लाइ मजबूर करे रही आहे। सिंधु छा थियो सिंधु? सिंधु असांजी सिंधू खे छा छा थी थी वियो? वियो असांजी सिंधुअ खे? मुंहिंजो दम घुटिजी रहियो आहे। मां अहिड़ी हालतुनि में साह नथी खणी सघां। मुंहिंजी इन हालतुनि जा ज़िम्मेदार तव्हां सभु आहियो। मूंखे ॿुधायो त मां कीअं जियां? तव्हां सभु गॾिजी करे मूंखे ख़तमु करे रहिया आहियो। छा तव्हां सभु मूंखे जीअण ॾींदा? मां जीअण थी चाहियां। दोस्तों, सिंधुअ जी हालत जेका तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो उहा सिंधुअ जी नाहे, दरअसल असांजे सिंधियत जी आहे। असांजी ॿोली, असांजो अदब, असांजी समूरी संस्कृति जी आहे। अॼु जे इहा ॿुॾंदड़ ॿेड़ीअ ते सुवार आहे त उनजो नाखवा असांखे ई बणिजणो पवंदो। उनखे बचाए सही सलामत किनारे ते लॻाइण असां सभिनी जी, ख़ासि करे नई टहीअ जी ज़िम्मेदारी आहे। दोस्तो, अॼु सिंधी ॿोली, सिंधी सकाफ़त ॿाहूं फैलाए तव्हांखे सॾे रही आहे, बाॼाए रही आहे त मूंखे बचायो मूंखे अञा घणो अॻिते वधिणो आहे, पर अॼु मूंखे बचायो। दादा, मां सभिनीनि खे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदसि कि इहो नाटक मां फ़ख़्र सां चई थी सघां कि इहो नाटक सभिनी खां पहिरें स्टेज ते आयो। मुंहिंजी संस्था जो विमोचन हो उन ॾींहुं 2016 में इहो स्टेज ते आयो। सर तॾहिं बि आया हुआ, नैलानी सर, ऐं हुन खां पोइ रेडियो स्टेशन ते बि आयो इहो नाटक, ऐं इन जी असां मूवी बि ठाही आहे। त सभिनी क्षेत्र में इहो नाटक थी चुकियो आहे तव्हांजे आशीर्वाद सां।